أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ومن يعمل سوءا أو يظلم نفسه ثم يستغفر الله يجد الله غفورا رحيما. ومن يكسب إثما فإنما يكسبه على نفسه وكان الله عليما حكيما. ومن يكسب خطيئة أو إثما ثم يرم به بريئا فقد احتمل بهتانا وإثما مبينا. صدق الله العلي العظيم. درود الشريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी नमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला उन बनु उबैर कबीले जो वाक़ियो बयान फरमायो हो जंहिंमें हिकिड़ो नौजवान जंहिंजो नालो बशीर हो जेको मुनाफ़िक़त जो किरदारु अदा कंदे हिकु सहाबीअ जे घर मां चोरी करे उनजो इल्ज़ाम पंहिंजे क़ौम वारनि सां गॾिजी करे हिकु यहूदीअ ते हयो ऐं पोइ हुन यहूदीअ जे मथां सज़ा लॻण वारी हुई, हथ कटिजण वारी। अल्लाह तबारक व ताला अचानक उन वक़्तु क़ुरान पाक जूं आयतूं नाज़िल फरमाए करे उन ॻाल्हि खे वाज़िह कयो ऐं मुनाफ़िक़ जे निफ़ाक़ खे चिटो करे बयानु कयो, जंहिंमें क़ौम जा माण्हू बि बनु उबैर कबीले वारा पंहिंजे हमराह मुनाफ़िक़ सां बशीर सां मुतफ़िक़ हुआ। पंहिंजे हमराह खे बचाइण जे लाइ इल्ज़ाम ॿियनि ते हणनि पिया। अल्लाह तबारक व ताला उन जी सज़ा ऐं उन्हनि जी रुसवाई ऐं उन्हनि जी इहा चालबाज़ी चालाकी धोखेबाज़ी गुज़िरियल आयतुनि में बयानु कंदे फरमायो हो इन्न अल्लाह ला युहिब्बु मन कान ख़व्वानन हसीमा। अल्लाह ताला अहिड़े ॾोहारीअ ख़यानत कंदड़ धोखेबाज़ खे कॾहिं बि पसंदि न कंदो आहे, जेके माण्हुनि खां त कूड़ सुड़ाणी तरफ़दारी करे पाण बचाए था वञनि पर पंहिंजे उन हमराह खे बि बचाए था वञनि। अल्लाह ताला वटि उनखे केरु बचाईंदो जॾहिं त अल्लाह ताला खे सॼो इल्मु आहे। अल्लाह ताला हर वक़्तु उन सां गॾु आहे। इहो सॼो वाक़ियो गुज़िरियल आयतुनि में बयानु थी चुको आहे। पोइ अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व ताला इन इहा वाक़िए जे निस्बत सां उन्हनि ॾोहारी ऐं गुनाहगारनि खे बनु उबैर कबीले वारनि खे ऐं उन मुनाफ़िक़ खे गोया के रस्तो तौबह जो ॿुधायो आहे। इन बहाने सां कुलियो कानून हिकु उसूल अल्लाह ताला बयानु कयो आहे त इंसान केॾो बि ॾोहारी छो न हुजे पंहिंजे ॾोह जो एतिराफ़ करे अल्लाह तबारक व ताला माफ़ करे छॾींदो। अल्लाह ताला खां तौबह घुरे, माफ़ी घुरे, पंहिंजे ॾोह जो पंहिंजे ग़लतीअ जो एतिराफ़ करे मञे त मूंखां इहा ग़लती थी आहे। अल्लाह ताला खां तौबह बि घुरे, अल्लाह ताला हुनखे माफ़ करे छॾींदो। एॾा वॾा लफ़्ज़ अल्लाह ताला फरमाया वमन यामल सूअन औ यज़लिम नफ़्सहू, जंहिं बि बुराई कई आहे बुराई औ यज़लिम नफ़्सहू या पाण ते हुन ज़ुल्म कयो आहे। पाण ते पाण भला कोई ज़ुल्म कंदो आहे छा? कोई पाण ते पाण ज़ुल्म कंदो आहे छा? अल्लाह तबारक व ताला अल्फाज़ अहिड़ा बयान फरमाया जंहिं पंहिंजे
इज़त ऐं अज़मत जो लिहाज़ न रखियो, जंहिं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे ॿुधायल शरीयत ऐं तरीक़त जो लिहाज़ न रखियो, जंहिं जन्नत ऐं जहन्नम जो लिहाज़ न रखियो, ॾोहारीअ खे बचाए बेॾोहीअ खे सज़ा ॾियण जो मनसूबो ठाहियो, त उन पाण ते ई ज़ुल्म कयो न। जॾहिं त ख़बर बि अथसि त ही मुजरिम आहे, जॾहिं त ख़बर बि अथसि त जंहिं ते मां ॾोह हणां थो उन जो जुर्म कोन्हे, पोइ बि उनजे मथां बीही वञे, इन त पाण सां ज़ुल्म कयो न, पंहिंजी आख़िरत विञाई, पंहिंजी तबाही कई, पंहिंजी बर्बादी कई। अल्लाह ताला अजीब लफ़्ज़नि सां फरमायो, वमन यामल सूअन, जंहिं बुराई कई या पाण ते ज़ुल्म कयो अहिड़ो, सुम्मा यस्तग़फिरुल्लाह, पोइ जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला खां माफ़ी घुरंदो, यजिदिल्लाह गफ़ूरर रहीमा, क़ुर पाक फरमायो त अल्लाह तबारक व तआला खे हमेशह मग़फ़िरत करण वारो, रहम करण वारो, बख़्शणहार, महिरबानी रहंदो। माना माण्हू जंहिं बि कोताही ग़लतीअ मां गुज़रे, थी पवे कोताही ग़लती थी पवे, त अल्लाह ताला खां माफ़ी वठण में देरि न करे, अल्लाह ताला हुनखे माफ़ करण में बि देरि नथो करे। वमन यक्सिब इस्मन फइन्नमा यक्सिबु अला नफ्सिह, ऐं वरी ॿियो उसूल बयानु कयो अल्लाह ताला, जेको ॾोह करे थो उनजो ॾोह बि उन ते आहे, कंहिं ॿिए ते न आहे। चोरी करे हिकिड़ो सज़ा लॻे ॿिए खे, हा दुनिया में कोई पंहिंजे चालाकीअ चालबाज़ीअ सां कंहिंखे फासाए, ईअं उनखे सज़ा ॾियारे करे सघे थो, पर अल्लाह साईं गुज़िरियल आयतुनि में बयानु करे छॾियो आहे, पोइ आख़िरत में कीअं कंदो। हिते त पंहिंजो कानून, पंहिंजो ज़ोर, पंहिंजो वात वॾो करे कंहिंखे फासाए वञिबो, अॻिते कीअं कंदो उहो माण्हू। पोइ अल्लाह से फरमायो, असांजो उसूल ऐं कानून ॿुधी छॾियो, तव्हां वटि इहे उबता सुबता कानून आहिनि त हिकिड़े जी सज़ा ॿिए खे मिले, हिकिड़े खे बेॾोही करार ॾियो, बेॾोहीअ खे ॾोही करार ॾियो, तव्हां वटि आहे, पर यादि रखो असां वटि कानून ही आहे त जेको ग़लती कंदो सज़ा हुनखे मिलंदी। वकान अल्लाहु अलीमन हकीमा, अल्लाह तबारक व तआला खे सॼो इल्म बि आहे, सॼो इल्म बि आहे, ऐं वॾी हिकमत वारो हकीम बि आहे। दुनिया में कीअं इंसाननि खे ढकींदो आहे ऐं कीअं दुनिया जे हर ज़रे ज़रे जो इल्म अथसि, वरी उन इल्म पंहिंजे खे हिकमत वारे उसूल सां कीअं त दुनिया जे अंदरि नाफ़िज़ कंदो आहे, एॾो रब करीम आहे। इन ते हिकिड़ो मिसाल ॾियां त दुनिया में जेको माण्हू ग़लती करे ॾोह करे ॿिए ते हणे ऐं पोइ सज़ा उन ॿिए खे ॾियारे, अल्लाह ताला त फरमाए थो जेको ॾोह कंदो सज़ा उन ते ईंदी, पर अल्लाह ताला जे ज़ात वटि इहो इंतिज़ाम अजीब अंदाज़ में थींदो आहे। हिकिड़ो आहे रब तबारक व तआला जो फज़ल, अल्लाह ताला पंहिंजे फज़ल सां सभिनी खे ढकियो आहे। क़िस्मी क़िस्मी ॾोहारियूं असां इंसान, कोई चोर आहे, कोई शराबी आहे, कोई ज़ानी आहे, कोई मापतोर में खोट करण वारो आहे, को कूड़ हणण वारो आहे, को गिला गिबत करण वारो आहे, क़िस्मी क़िस्मी, को व्याजी आहे, क़िस्मी क़िस्मी ॾोहारियूं अल्लाह ताला पंहिंजे फज़ल वारी चादर, सतारीअ वारी चादर सां ढके छॾींदो आहे। पर जेकॾहिं रब तबारक व तआला अदल करण ते ईंदो आहे, अटे मां वार कढी छॾींदो आहे, अटे मां वार। पुराणे ज़माने में ईअं छो? रब तबारक व तआला जो फज़ल ऐं अदल इन ते मिसाल ॾियां, पुराणे ज़माने में हिकु जॻह ते खून थी पियो, माण्हू मरी पियो, अब कंहिं मारियो आहे, कंहिं मारियो आहे, ॻोल्हा कयूं, कातिल ॻोल्हियो 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 ॻोल्हियो, कातिल ॻोल्हींदे ॻोल्हींदे 2 माण्हू हिननि हथ कया, ॿिन्हिनि खे वञी जेल कयूं, ॿिन्हिनि जो केस हलियो, ॿिन्हिनि खां जांच जूच पुछा गुछा थी, ॿिन्हिनि मां हर हिकु अल्लाह ताला खे पुकारे पियो। हिकिड़ो पुकारे चले पियो त मुंहिंजा रब साईं, तोखे ख़बर आहे त मां इन ॾोह जो ॾोहारी न आहियां, मां इन ॾोह जो ॾोहारी न आहियां, मूंसां इंसाफ़ ज़रूरु कजां, मूंखे खून जी ख़बर बि न आहे। ऐं ॿियो वरी रब तबारक व तआला खे पुकारे करे चवे पियो, मुंहिंजा रब साईं, तोखे ख़बर आहे त इहो खून मां कयो आहे, पर अॼु ताईं ढकियो अथई,
हाणे वे फज़ुल कजां, वाइदो तो क्या आइंदा जे लाइ ज़िंदगी भर अहिड़ो ॾोह न कंदुसि, ही भेरो माफ़ कर। हिकिड़ो तो चवे त मूंसां इंसाफ़ कजां, मां बेॾोही आहियां, मूंखे सज़ा न लॻे। हिकिड़ो तो चवे त मूंसां फज़ुल कजां, मां ॾोही आहियां, मूंखे ढकिजां, अॼु ताईं ढकियो थी। ॿई दुआऊं था घुरनि। केस हलंदे काज़ी वटि वियो, काज़ीअ फ़ैसिलो ॿुधायो। काज़ीअ जो फ़ैसिलो जॾहिं पढ़ी ॿुधाइण वारो फ़ैसिलो पढ़ंदो रहियो, अजीब फ़ैसिलो लिखियल हो। जेको बेॾोही हो फाहीअ ते हुनखे चाढ़ियो वियो। जेको चवे पियो मूंसां अदुल कजां, अल्लाह से मूंसां अदुल कजां, मूंखे ख़बर बि न आई, फांसीअ ते उहो चढ़ियो बदिले में, किसास में हुनखे क़त्ल कयो वियो। ऐं जेको कातिल हो उहो बची वियो, हुनखे काज़ीअ बेॾोही करार ॾिनो। फ़ैसिलो त थी पियो, सज़ा बि अची वई, फांसी बि अची वई। पासे जा पाड़े जा माण्हू, आस पास जा माण्हू जिन खे थोरी घणी धप हुई, थोरी घणी ॻाल्हि जी ख़बर हुई, पुछ गछ मां कुझु न कुझु कंहिंखे कख मिलनि पिया, पेरो लभे पियो, मिले पियो। माण्हुनि जा शुकूक शुबहात हुया। माण्हू चए यार खून जा तमामु तर शुकूक शुबहात जेके आहे उहे त हिन ते था पवनि, हिन खे कोर्ट बरी करे छॾियो। ऐं हू त असांजे नज़र में बेॾोही हो, फाहीअ ते वरी हू चढ़ियो। अजीब फ़ैसिलो आहे। इहे शुकूक शुबहात हिकिड़े नेक बुज़ुर्ग माण्हू वटि वञी पहुचायूं। जॾहिं उन्हनि खे पक थी वई, यकीन थी वियो, ऐं उन माण्हूअ पाण इहा ॻाल्हि वाज़ियो कई अॻिते हली करे लिक छप में त खून मूंखां थियो, मां बि हीअ दुआ घुरंदो हुउसि, हू बि हीअ दुआ घुरंदो, अलाह ताला मूंखे बचायो, फांसी हुनखे अची वई। जॾहिं बुज़ुर्ग हिकु नेक माण्हू वटि इहा ॻाल्हि यकीनी तौर ते पहुती, हू हैरान थियो, चवणु लॻो मुंहिंजा रब साईं, तुंहिंजी अदालत जा फ़ैसिला अजीब आहिनि। तूं त पंहिंजे कानून उसूल सां निरालो हूंदो आहे, पर हिते जेको दुनिया में थिए थो उहो बि तुंहिंजे वस खां ॿाहिरि त कोन्हे। मौत हयाती तुंहिंजे कानून उसूल सां आहे। कोर्ट कहिड़ो बि फ़ैसिलो ॾे, अलाह जी मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में कोन आई। कातिल घुमंदो पियो अचे, बेॾोहीअ खे फांसीअ ते चाढ़ियो वियो, सम्झ में न आयो। उन बुज़ुर्ग खे ख़्वाब जे ज़रिए कंहिं माण्हूअ ॿुधायो, जीअं मसलन ख़्वाब थो लहे, हिकिड़ो पोड़ो शख़्स हुनखे ख़्वाब में नज़र थो अचे, हुनखे ॿुधाए थो, दांह थो ॾे, यार इन काज़ी वारे फ़ैसिले ते मां वॾो हैरान आहियां। जेको कातिल आहे हुनखे काज़ीअ आज़ादु करे छॾियो आहे, जेको बेॾोही हुनखे फाहीअ ते चाढ़े छॾे। हुन चयोसि न इंसाफ़ थियो आहे। इंसाफ़ कीअं? चई हा, हुन घुरियो इंसाफ़, हुन सां इंसाफ़ कई। हिन घुरियो हुउसि, कातिल घुरियो हुउसि फज़ुल, हुन सां फज़ुल कई। हिन चयोसि मूंखे माफ़ कर, मां ॾोही आहियां, मञियो अथई, मां ॾोही आहियां, मूंखे माफ़ कर, आइंदा न कंदुसि, मूं ते फज़ुल कर, मूं ते महिरबानी कर, अॼु ताईं ढकियो थी, हाणे बि ढके, न कंदुसि आइंदा। हिन ईअं घुरियुसि, हिनखे ढके छॾियईं। ऐं हुन वरी घुरियो हुउसि इंसाफ़, चईंसि पोइ इंसाफ़ हुन सां वरी कीअं थियो? बेॾोही फाहीअ ते चढ़ी वियो। चई हा, इहो तोखे ॿुधायां थो त इंसाफ़ कीअं थियो। हिकिड़े दफ़े ॿनीअ में पाणी पियो वहे, पाणी वहंदे वहंदे कॾहिं कॾहिं वाटर जे कपर ते कीलियूं ऐं माकोड़ा निकिरंदा आहिनि। जाम कीलियूं ऐं माकोड़ा निकिता, पाणी जॾहिं चढ़ियो त वाटर जे कपर ते, पोइ हिन छा कयो, हीउ हारी हो, वाटर जे कपर तां हिकिड़ो ड्रब जो तीलो पटियईं, हिकिड़ी कील जे अॻियां ॾिनई, केवल हुन ते चढ़ी वई। हाणे उहो सॼो जो सॼो तीलो वरी वाटर में टुंबे छॾियईं। केवल हुन तीले ते जॾहिं चढ़े पई त अॻियां तीली खुटी पई वञे। वरी जॾहिं उहा वापसि अचे पई त हेठां पाणी हो। कीली जी इहा मश्क ॾिसी करे हे वेठो खिले ठरे त ॾिस कील कीअं फाथी आहे, मथे थी वञे त तीली थी खुटेसि, हेठि थी अचे त पाणी आहे। हाणे इहा तीले तां केवल वञे काॾे? हिनजे हिन रांदि रांदि में हवा जो तेज़ झूठो जो लॻो त सर जो तीलो होसि, हुनखे झूठो जो आयो त केवल पाणीअ में किरी पई। पाणी वहंदड़ हो, पाणी वहाए वियुसि हले काॾे। इन वहंदड़ पाणीअ में इहा केवल लुड़ी मरी वई। ऐं वरी अॼु घुरेसि पियो अलाह तबारक व तआला खां अदुल पियो घुरेसि, इंसाफ़ पियो घुरेसि। अलाह तबारक व तआला त चिठो चई छॾियो, वमन यक्सिब इस्मन फइन्नमा यक्सिबु अला नफ्सिही। इंसाफ़ जो घुरी त इंसाफ़ केवल जे बदिले खून अॼु तोखे किसास में फाहीअ ते अॼु चाढ़ियो आहे। मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां कंहिं महिल बि बदिलो वठां, मुंहिंजी मर्ज़ी आहे। इंसाफ़ थो घुरी त मां इंसाफ़ कंहिं महिल बि कयां। आख़िरत जे ॾींहं ताईं, क़यामत ताईं हुन इंसाफ़ खे खणी वञी पोइ कयां त बि मुंहिंजी मर्ज़ी, हिते ई करे ॾेखारिया त बि मुंहिंजी मर्ज़ी घुरे, उहो बि इंसाफ़ पियो।
उन सां इंसाफ़ करे छॾे, घुरे ही बि फज़ल बि हुन सां फज़ल करे छॾे। पर अलाह ताला चिटो ॿुधाए छॾियो, वमन यक्सिब इस्मन फइन्नमा यक्सिबुहु अला नफ़्सिहि, जेको ॾोह कंदो पोइ ॾोह उहो उन ते आहे, ॿिए खे सज़ा कोन मिलंदी। वकान अल्लाहु अलीमन हकीमा, अल्लाह तबारक व तआला खे हर ॻाल्हि जे गहराईअ में, सन्ही सुकी चालाकी चालबाज़ीअ में बि हक़ चाहे कूड़ चाहे, केतिरो हिन ॻाल्हि में हक़ आहे, केतिरो हिन ॻाल्हि में धोखो आहे, अल्लाह ताला खे सॼो इल्मु आहे, हकीम आहे। अल्लाह ताला उन ॻाल्हियुनि खे ज़ाहिर नथो करे, या किन ॻाल्हियुनि खे जेके ज़ाहिर करण जहिड़ियूं न आहिनि उन्हनि खे करे छॾे थो, ज़ाहिर थो करे छॾे। फरमाई आहे मूं वटि हिकमत बि आहे, केतिरे वक़्त ताईं ॻाल्हियुनि खे छुपाए रखिबो, केतिरे वक़्त ताईं उन्हनि खे ज़ाहिर कबो, मूं वटि इल्मु बि आहे, हिकमत बि आहे। पोइ फरमाई वमन यक्सिब खतीअतन अव इस्मन, जेको माण्हू ॾोह करे थो, ख़ता थो करे, अव इस्मन या को ॾोह थो थी पवेसि, सुम्म यरमी बिही बरीअन, पोइ जेकॾहिं कंहिं बेॾोहीअ जे मथां इल्ज़ाम थो हणे, तोहमत थो हणे त हिन इहो सॼो जुर्म कयो आहे, हिन इहो सॼो मामिलो कयो आहे, हिन इहा चोरी शराब ज़िना इहो गुनाह हिन कयो आहे, सॼो मामिलो हिन जे मथां आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो फ़क़द इह्तमल बुहतान व इस्मम मुबीना, इन माण्हूअ डबल गुनाह खयो, डबल, हिकु इल्ज़ाम जो ॾोह बि कयईं, वरी इल्ज़ाम कंहिं ॿिए ते हयईं, उन ॿिए खे मुजरिम करार ॾिनई जेको बेॾोही हो, इहो डबल, हिकु ॾोह जी सज़ा, ॿियो ॿिए जे मथां इल्ज़ाम जी सज़ा, डबल हिन जे मथां अजुर थियो, त गुनाह जी सज़ा डबल थी, सज़ा हिनखे डबल मिलंदी। अल्लाह ताला फरमायो फ़क़द इह्तमल बुहतान, हिन त पोइ खणी विधो आहे पंहिंजे मथां बोहतान बि, ॾोह बि पधरो, ॾोह बि खयईं, बोहतान बि खयईं। पर इन ॻाल्हि में त आयत खे जॾहिं सरसरी नज़र सां ॾिसिजे थो त जेको ॾोह करे ऐं ॿिए ते हणे, उन डबल ॾोह कयो, हिकु गुनाह करण जो, ॿियो वरी ॿिए जे मथां इल्ज़ाम हणण जो। पर हिकिड़ो टियों माण्हू हुजे जेको वांगार वहे कंहिं टे माण्हूअ जी, हिकिड़ो टियों माण्हू वांगार वहे के ॿिए जे तरफ़ां हिकिड़े जी ग़लती, उहो ॿिए ते हणे त बि ठहियो, पर टियों माण्हू विच जो थो वांगार वहे, उनजे मथां वरी अञा केतिरो ॾोह ईंदो, उहो त अल्लाह तबारक व तआला ॼाणे थो। अल्लाह तबारक व तआला हिननि आयतुनि जे ज़रिए बज़ाहिर ॼण त बनु उबैर कबीले वारनि जी जेका ग़लती हुई, जो हमरा उन्हनि जो चोर हो, इल्ज़ाम हुननि यहूदीअ ते हणणु चाहियो, अल्लाह तबारक व तआला इन वाक़े जे बयान करण खां पोइ फौरन हिननि ॻाल्हियुनि खे बयानु कयो त बाबा गुनाह थी वञे त पोइ तौबा ताइब थियो, माफ़ी वठो, अल्लाह ताला माफ़ कंदो। फौरन इन माफ़ीअ जे बयान खे क़ुरान पाक जे अंदरि बयानु करण सां इहो थो तअसुर मिले ॼण त उन्हनि कबीले जे गुनाहगारनि माण्हुनि खे अल्लाह ताला मौक़ो ॾिनो आहे तौबा करण जो। पर गहरी नज़र सां जॾहिं ॾिठोसीं त क़ुरान पाक हिकु उसूलनि जो क़ानून आहे, किताब आहे, उसूल ऐं क़ानून जो किताब आहे। अल्लाह तबारक व तआला इन में बहितरीन दुनिया जे इंसाननि जी तालीम बहितर नमूने सां बयानु कई आहे, इतां ई दुनिया जा माण्हू सबक़ पढ़ाईंदा। पोइ जेको न क़ुरान पाक जे हिन ॻाल्हियुनि खे महवर ऐं मर्कज़ बनाए करे पंहिंजे ज़िंदगीअ खे संवारींदो त अल्लाह तबारक व तआला उनखे दुनिया में बि आख़िरत में बि कामयाबु कंदो। पर जेको क़ुरान पाक जे तालीम खे ईअं बसि मिड़ई करे वठंदो ऐं न सिखंदो, पंहिंजे क़िस्मत खे चवे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असांजे ॿुधण ॿुधाइण खे क़बूल मंज़ूर फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।